मक्का मक्के खां करबला ताईं जंहिं जंहिं मंज़िल ते जिते जिते भी इमाम हुसैन गमगीन ऐं ॾुख आयल थींदा पंहिंजे सोने बचड़े अकबर खे चवंदा हुआ बचड़ा मुंहिंजी सकीना किथे आहे अज़ादारो मौला अली अकबर जनाब सकीना मौला हुसैन चवंदा हुआ बचड़ा मुंहिंजे सीने ते सुन क़ुर अली अकबर चवंदा बाबा तुंहिंजा सभु बचड़ा कारी क़ुर मुंहिंजी चौथा बुधो मौला हुसैन फरमाइंदा बचड़ा जीअं तूं शबीह रही मुझे नाना जी शक्ल वारो आई ईअं हिन मुंहिंजी धीअ जी आवाज़ मुंहिंजी अम्मा ज़हरा सां मिली जॾहिं क़ुर तूं पढ़े मुंहिंजा सभु दुख लही अजरकुम अला ज़हरा मौला तव्हांजो फ़र्ज़ो क़बूल अची पहुतो शाम जे ज़िंदान में हर वक़्तु बाबा बाबा करे रोए चवंदी हाय मुंहिंजा ग़रीब बाबा हाय मुंहिंजा मज़लूम बाबा हाय मुंहिंजा परदेसी बाबा हाय मुंहिंजा 13 दरबन जा पुछल बाबा 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 करे रोया हिन ज़ालिम रोइण जी आवाज़ ॿुधी पुछे थो कंहिंजी न्याणी आहे ॿुधायो सो हुसैन जी प्यारी छाजे लाइ चवनि था बाबा जे सर ते ज़ालिम चए थो जिते हुसैन जो सर आहे हींअर ई ज़िंदान में पहुचल इमाम हुसैन जो सर ज़िंदान में पहुतो मुद्दत खां पोइ जनाब ज़ैनब पंहिंजे भाउ जे सर खे यकीनन मुसीबतूं ॿुधायूं ॾुख ॿुधायूं हा तोखां पोइ असांजो चादरूं लुटिजे हा तोखां पोइ असांजा ख़ैमा सड़ी विया अज़ादारो सर खणी उते आई जिते जनाब सकीना मिटीअ ते सुती पई कुल्लो हलाए जथी सकीना जाग बाबो मिलण आयो अज़ादारो एॾो प्यार हुस बाबा सां बाबा जो सर सीने ते रखी चेती बाबा वो करबला खां कूफा खां शाम ॾिसंदी आहियां बाबा नोके निगाह ते क़ुर जी तिलावत करे थकिजी पियो हूंदे बाबा हली धीअ जो सीनो हाज़िर कबूल फरमाए बाबा जो सर सीने ते रखी वैण करे चई बाबा मूंखे बचपन में कंहिं यतीम ओ बाबा तुंहिंजी सोणी ॾाढ़ी खून सां कंहिं रंगीन कई अज़ादारो ये वैण कंदी कंदी रिवायत जा जुमला फवज़अत फमुहा अला फमिही बाबा जे मुंह ते मोह रखियई फ़क़द फारक़त रूहुहा बीबी ज़ैनब कुल्लो हलाए जेथी रुबाब जल्दी सकीना जी अजरकुम अला ज़हरा मौला तव्हांजो पुरसो क़बूल फरमाए खुदा जाने कीअं मिलियो गुसल कीअं मिलियो कफन लेकिन उलमा एतिरो पढ़नि था जॾहिं दाई गुसल पई ॾे मुंहं ते पाणी हरण जो वारो आयो मयत कंबी मुंहं मां आवाज़ आई ॾाढी अम्मा मुंहिंजे मुंहं ते पाणी न हार जाओ मां प्यासे तव्हांजो पुरसो क़बूल फरमाए अज़ादारो मिली वियो गुसल मिली वियो कफन सैयद सजाद भेण जी मयत खणी जॾहिं क़बर में लाथी क़बर मां हथ ज़ाहिर थिया मरहूम नियाज़ली मलंग हिकु वेण पढ़ंदो क़बर मां जॾहिं हथ ज़ाहिर थिया इमाम हुसैन फरमाइनि था सजाद बचड़ा धीअ जी मयत मूंखे ॾे जीअं जो इमाम हुसैन जे हथनि ते जनाब सकीना जी मयत आई इमाम हुसैन फरमाइनि था आ शाम जी कह ॾिण बिस्मिल्लाह बाबे के हाल सुनाए कीअं गुज़रियई शाम जे रस्तन ते बाबे के ज़हरा मौला तव्हांजो पुरसो क़बूल फरमाए आ शाम जी के ॾिण बिस्मिल्लाह ओ बाबे के हाल सुनाए हा सैण जे थी बाबा तूं भी आयो आ भा कासिम भी आयो आ भा अकबर भी आयो आ बाबा चाचा जो गाज़ी नाराज़ जो न आयो आ एतिरे में आवाज़ आई रंजगी ना है नौकर जी हिकु ॻाल्हि खां बीठो दूर आया न हिन बाज़ू सलामत भई मुंहिंजे इन ॻाल्हि खां मां मजबूर आहियां ओ कढी नंढड़ा हथ
कफन मंझा आ चाचे